इंसाननि जो अखियूं जिन्ननि खे नथियूं ॾिसनि, पर जिन्न असांखे ॾिसनि था। ऐं इहे असांजे घरनि में जिन्नात रहनि था। पोइ अक्सर करे औरतूं जेके बग़ैर लिबास जे वेंझनि थियूं, गुस्ल कनि थियूं, उन्हनि ते इहे जिन्नात असरअंदाज़ थियनि था। कन में जिन्न ज़ाहिर थींदो आहे, कन में ज़ाहिर न थींदो आहे, उनखे अहिड़ी बीमारी ॾेई छॾींदो आहे। जंहिं बीमारी खे दवा फ़ाइदो न ॾिए त सम्झो त उन ते जिन्न जो असरु आहे। उनखे दवा जी ज़रूरत न आहे, दुआ जी ज़रूरत आहे। घणो करे जिन्नात शरीर जिन्न जेकी आहिनि इहे हमाम में, बाथरूम में, काकूसनि में रहंदा आहिनि। जॾहिं बि तव्हां बैतुल ख़ला में दाख़िल थियो त साईं जन हिकिड़ी दुआ सेखारी आहे, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल ख़ुबुस वल ख़बाइस। इहा दुआ घुरंदा कयो। काकूस में दाख़िल थियो त वल खॿो पेर दाख़िल कयो ऐं इहा दुआ घुरो, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल ख़ुबुस वल ख़बाइस। इहा दुआ पढ़ी पोइ दाख़िल थियो त पोइ उहे शयातीन जिन्नात तव्हां ते असरअंदाज़ थी न सघंदा। ऐं औरतुनि खे पंहिंजे घर में सम्झायो त उहे जॾहिं गुस्ल कनि त को न को कपिड़ो हेठे लिङनि ते वेड़े पोइ गुस्ल कनि। बग़ैर लिबास जे जेके औरतूं गुस्ल कनि थियूं उन्हनि ते शरीर जिन्न असरअंदाज़ थियनि था। भला ॿियो कुझु बि न आहे त कपिड़ा बदन खां परे करण खां अॻु में ईअं चओ, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जेका आहे उहा जिन्नात जे ऐं इंसान जे विच में पर्दो थींदो आहे। एहतियात ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सुबुह शाम क़ुरान शरीफ़ जूं 2 सूरतूं आहिनि, कुल बिरब्बिल फलक, कुल बिरब्बिल नास, इहे पढ़ी पाण ते दम करे छॾियो, अलाह साईं तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। शरीर क़ौम खां अलाह साईं तव्हांखे महफ़ूज़ रखंदो। ॿियो क़ुरान शरीफ़ में तौबा सूरत जी आख़िरी जेका आयत आहे, फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। इहा आयत सबूरी जेको 11 भेरा सुबुह जो पढ़े, 11 भेरा शाम जो पढ़े, इहो माण्हू जिन्न, बला, बदरूह, नाग, बला, विछूं, ज़मीन आसमान जूं आफ़तूं ऐं शामतूं उन्हनि खां अल्लाह जी हिफ़ाज़त। हर तरह जे मुसीबतुनि शामतुनि खां इहो माण्हू अल्लाह ताला जल्ल शानो जे मान ज़मान ऐं हिफ़ाज़त में अची वेंदो। 11 भेरा सुबुह जो, 11 भेरा शाम। तौबा सूरत जी आख़िरी आयत। अल्लाह ताला जल्ल शानो असांखे जिन्नात शरीरनि खां पंहिंजी हिफ़ाज़त